कराची जे इलाके गुलशन हदीद मां गुम थी वियल नौजवान शहजाद मंगलो जे आज़ादी लाइ वारसन पारां कराची प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। उन मौके ते शहजाद मंगलो जे पीउ शेर मोहम्मद मंगलो ऐं भेनरुनि चयो त शहजाद खे गुम थिए 4 महीना गुज़री विया आहिनि। ख़बर नाहे त हू काथे ऐं कहिड़े हाल में आहे। असांजी कंहिंसां का दुश्मनी न आहे, न वरी शहजाद जो कंहिं पार्टीअ सां को वास्तो आहे। गुम थियल नौजवान जी माउ चयो त मां वज़ीर आला सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयां थी त मुंहिंजे पुट खे आज़ाद कराए परेशानी ख़तम कई वञे। नौजवान जे वारसनि चयो त असांजो आला अख्तियार इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि समेत ॿियनि खां हिकु ई मुतालबो आहे त शहजाद खे आज़ाद करायो वञे। सिंध हुकूमत खां मुंहिंजी इहा अपील आहे, असां मुसलसल हिते हिकिड़ो पूरो मन मुज़ाहिरो करे रहिया आहियूं, एहतजाज रिकॉर्ड करे आहियूं। पर शहजाद कैडेट कॉलेज जा स्टूडेंट रही चुका आहिनि। मां हुननि सां गॾु मां पाण लेक्चरार आहियां। मुंहिंजी सिंध गवर्नमेंट खे, वज़ीर आला सिंध खे, बिलावल भुट्टो खे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे, IG सिंध खे, मुंहिंजे सभिनी खे अपील आहे कि शहजाद खे जल्द खां जल्द असांखे ट्रेस करण में मदद कई वञे। असांखे कुझु बि न खपे, मूंखे मुंहिंजो हस्बैंड खपे। शहजाद किथे आहे? मूंखे बसि मुंहिंजो हस्बैंड रिलीज़ कराए ॾियनि, किथे बि आहे, कहिड़े हाल में आहे। शहजाद खे 3.5 महीना थी विया आहिनि। शहजाद असांखे शहजाद जी का बि ख़बर न आहे किथे आहे। मां पाकिस्तान जे वज़ीर आला सिंध के ऐं आला उहिदेदारनि खे मां जेके आहे न हिकु अर्ज़ु थी कयां त शहजाद खे असांखे ख़बर पए त शहजाद किथे आहे, कहिड़े हाल में आहे। अगरि शहजाद ते को ॾोह आहे त कोर्ट में पेश कयो उनखे। मां ॿियो कुझु बि नथी चई सघां, सिर्फ़ु शहजाद लाइ इहो ई चई सघां थी त असांजे घर जी बेचैनी जेकी आहे उहा ख़तमु कई वञे। हिकु माउ जी तड़प जेकी आहे उनखे ख़तमु कयो वञे। असांखे जेकी आहे शहजाद खपे, ॿियो असांखे कुझु बि न खपे। असां इहो ई वस वारनि खां अपील था कयूं त बेरा महिरबानी 3.5 महीना थिया आहिनि, छोकिरो असांजो किथां बि ज़ाहिर कोन्हे। हद जे पुलिस खे एप्लीकेशन ॾिनियूं आहिनि, उनजे बावजूदि उहा का पुछा कोन कई आहे। मां अपील थो कयां जस्टिस साहिब खे, रोई करे जस्टिस साहिब खे इहा अर्ज़ु थो कयां त बेरा महिरबानी मूंखे पंहिंजो छोकिरो शहजाद वापसि कयो ॾिनो वञे। तव्हांजी महिरबानी थींदी। चीफ ऑफ आर्मी खां बि इहा ई रिक्वेस्ट आहे, बिलाल खां बि इहा ई रिक्वेस्ट आहे, बेरा महिरबानी असांखे पंहिंजो नंढड़ो वापसि कयो ॾिनो वञे। मां इहो मुतालबो थी कयां त मुंहिंजो भाउ 4 महीननि खां गुम आहे, मूंखे ख़बर न आहे किथे आहे। बसि मां मुतालबो इहो ई थी कयां सभिनि सां त मुंहिंजो भाउ आज़ादु करे वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।